सदर आसिफ अली सरदारी मुख्तलिफ हाई कोर्ट्स में एडिशनल जजिस की मुकर्ररी की मंजूरी ॾेई छॾी आहे। कुछ एडिशनल जजन की तौसीक की मंजूरी ॾेई छॾी। लाहौर सिंध पिशावर हाई कोर्ट में एडिशनल जजन की मुकर्ररी की भी मंजूरी ॾिनी वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट बलूचिस्तान हाई कोर्ट में एडिशनल जजन की मुकर्ररी की मंजूरी, सिंध और लाहौर हाई कोर्ट के कुछ एडिशनल जजन की मुस्तकिल जजन तौर तौसीक करे छॾी। अवां खे आगाह कयूं पिया। सदर आसिफ अली सरदारी मुख्तलिफ हाई कोर्ट्स में एडिशनल जजिस की मुकर्ररी की मंजूरी ॾेई छॾी आहे। कुछ एडिशनल जजन की तौसीक की भी मंजूरी ॾिनी वई आहे। लाहौर सिंध पिशावर हाई कोर्ट में एडिशनल जजन की मुकर्ररी की मंजूरी ॾिनी वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट बलूचिस्तान हाई कोर्ट में एडिशनल जजन की मुकर्ररी की मंजूरी ॾिनी वई आहे। सिंध ऐं लाहौर हाई कोर्ट के कुछ एडिशनल जजन की मुस्तकिल जजन तौर तौसीक करे छॾी आहे। हारून अख्तर के वज़ीर आज़म जो सनत पैदावार जो सलाहकार मुक़र्रर करण की मंजूरी भी ॾिनी वई आहे। सदर आसिफ अली सरदारी समरिन ते सहियूं करे छॾियूं आहिनि। आगाह कयूं पिया अवां खे सदर आसिफ अली सरदारी मुख्तलिफ हाई कोर्ट्स में एडिशनल जजिस की मुकर्ररी की मंजूरी ॾेई छॾी। कुछ एडिशनल जजन की तौसीक की मंजूरी ॾिनी वई आहे। लाहौर सिंध पिशावर हाई कोर्ट में एडिशनल जजन की मुकर्ररी की मंजूरी ॾिनी वई। इस्लामाबाद हाई कोर्ट बलूचिस्तान हाई कोर्ट में एडिशनल जजन की मुकर्ररी की भी मंजूरी ॾिनी वई। सिंध और लाहौर हाई कोर्ट के कुछ एडिशनल जजन की मुस्तकिल जजन तौर तौसीक करे छॾी आहे। हारून अख्तर के वज़ीर आज़म जो सनत ऐं पैदावार जो सलाहकार मुक़र्रर करण की भी मंजूरी ॾिनी वई। सदर आसिफ अली सरदारी समरिन ते सहियूं करे छॾियूं आहिनि।